क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां पेट्रोल अघनि में वाध ख़िलाफ़ सिंध में अॼु खां 5 ॾींहं एहतजाज जो ऐलान कयो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे अख़बार अयाज़ लतीफ़ अली जो चवणु आहे त अॼु खां 7 अप्रैल ताईं 5 ॾींहं सिंध में एहतजाज कयो वेंदो। अयाज़ लतीफ़ अली जो चवणु आहे त पेट्रोल ऐं डीज़ल अघनि में वाध ऐं वधंदड़ महांगाई जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। संदसि चमूं तव्हां महांगाई जे बार सबबि दॿिजी वियो आहे। हुन जो चवणु हो त हुकुमरान IMF ऐं करप्ट टोलनि जी हिदायतनि ते हली रहिया आहिनि। अवां खे ख़बर ॾियूं पिया क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां पेट्रोल अघनि में वाध ख़िलाफ़ सिंध में अॼु खां 5 ॾींहं एहतजाज जो ऐलान कयो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे अख़बार अयाज़ लतीफ़ अली जो चवणु आहे त अॼु खां 7 अप्रैल ताईं 5 ॾींहं सिंध में एहतजाज कयो वेंदो। अयाज़ लतीफ़ जो चवणु आहे त पेट्रोल ऐं डीज़ल अघनि में वाध ऐं वधंदड़ महांगाई जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। संदसि चवणु हो तव्हां महांगाई जे बार सबबि दॿिजी वियो आहे। हुन जो चवणु हो त हुकुमरान IMF ऐं करप्ट टोलनि जी हिदायतनि ते हली रहिया आहिनि। क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां पेट्रोल अघनि में वाध ख़िलाफ़ सिंध में अॼु खां 5 ॾींहनि लाइ एहतजाज जो ऐलान कयो आहे।